अस्सलाम वालेकुम दोस्तों जी था जी व्लॉग जी स्टार्टिंग इशफाक मला पंहिंजे प्यारे दोस्त को क्यों था ऐं चवंदा ॾाढी बाड़ी कोई सेट करायूं उन हाल त इशफाक मला वटि आयासीं। अॼु जेको व्लॉग जी स्टार्टिंग आहे उहा इशफाक मला में आहे। दोस्तों जीअं त ही बारिश जे करे असां वटि मच्छियुनि जो बेजो आयो पोइ हिते जींदासीं मरनि पिया हिते पाणी खुटी वियो त मरनि पिया मां वरी खॾो खोटे पंहिंजे ई घर में हे ॾिसो खॾो खोटे वरी हिते जेके माना मच्छियुनि जो बेजो हिते मां रखियो मां चयो हलो जींदासीं मरनि था पिया हुनजे माना थोरो पर अॼु जेके मुंहिंजी मच्छियूं तकरीबन ई मरी आहिनि 8-10 दाणा मुंहिंजा मरी विया आहिनि। ॾाढो अफ़सोस थियो जुमे जो ॾींहुं हुयो असां छा था करे सघूं जेको रब जी रज़ा असांजे कमु कयो। दोस्तों असां पंहिंजे ॻोठ खां निकिरी चुका आहियूं अॼु जुमे जो ॾींहुं आहे ख़बर न आहे प्रोग्राम काॾे आहे पर निकिरी चुका आहियूं इंशाल्लाह रोला के साईं रईस दीदार अमर ऐं सरदार गुलाम असगर खान होलियो जी महिरबानी जेको पंहिंजो क़ीमती टाइम कढे आया सरदार गुलाम असगर खान होलियो जो कराची खां अॼु असां सां मुलाक़ात जे लाइ ऐं माशाल्लाह कराची जा केक बि वठी आयो। वॾी महिरबानी केक वठी पेस्ट्री केक महिरबानी आहे गुलाम असगर खान होलियो जी। दोस्तों हींअर असां वञी रहिया आहियूं इरफान सथ जे ॻोठ जेको असांजे सथ जो साथी बि आहे उन ॾे वञी रहिया आहियूं दोस्त बि गॾु आहिनि अॼु गुलाम असगर खान होलियो रईस दीदार अमर निसार लाशारी हे त रईस दीदार अमर सां गॾु सरदार गुलाम असगर खान होलियो वाड़िया रईस ही साईं मोतबार जा पुॼी वियासीं ख़ैर सां इरफान सातो सां दोस्त मिलण आया ऐं गाड़ी जो हाल वाल वठण आया जंहिंमें सरदार गुलाम असगर खान होलियो रईस दीदार अमर निसार लाशारी सभु गॾु। हे साईं इरफान सातो पुॼी वियो पंहिंजो पाण। इरफान साईं छा हाल आहे ख़ैर आहे तबियत ठीकु आहे? दोस्तों अॼु जुमे जो ॾींहुं आहे दोस्तनि सां गॾु घुमण फिरण जो ॾींहुं आहे। अॼु इरफान बि दुकान बंदि कयो आहे पंहिंजो निसार लाशारी अॻियां दोस्त वञनि था पिया। जोड़ी असांजी जोड़ी नंढड़ा ॿार इंजॉय पिया था कनि ऐं नंढड़ो कारोबार बिज़नेस असांजो हे नंढड़ा ॿार पंहिंजी मस्ती में नंढड़ा ॿार असांजो प्यारो दोस्त इरफान सातो साहब अॼु असां क़रीबन जे आस्थाने ते आयो जुमो दुकान बंदि हुयो तॾहिं टाइम मिलियो अथसि ईअं न माशाल्लाह तमामु बहितरीन अभी भी संगत आई जुमे जे करे सभिनी वांदा हुया मां 24 कलाक वांदो आहियां पर दोस्त कॾहिं कॾहिं वांदो हे साईं असांजो वॾेरो रईस बानो खान लाशारी तकरीबन हिन जी उमिरि हींअर 50 जे लॻभॻि आहे ईअं न मिरबाना घणी उमिरि अथई माना 45 जी उमिरि आहे ऐं तव्हां ॾिसो था पिया असांजो प्यारो दोस्त ऐं घोट जो चङो मुड़ुसु मौला हयाती ॾियसि साईं मिरबानो खान लाशारी रईस साहब भाई घोट जो चङो मुड़ुसु अला हयाती ॾियसि बाबा छा हाल आहे मीर तबियत ठीकु आहे अदा हीअ अथव मीर बानो खान